अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं मैं अवां सां गॾु नाज़िया में। नाज़रीन, भारतीय अग्राइन खे दुनिया ॾो बेनक़ाब करण लाइ पाकिस्तान जो जेको डेलीगेशन आहे बिलावल भुट्टो जी अॻुवाणीअ में उहो डेलीगेशन अहम मुलाक़ातूं करे रहियो आहे, सरगर्म नज़र अचे पियो, एफर्ट्स वठे पियो त सॼी दुनिया ॾो पाकिस्तान जो जेको केस आहे उहो रखिजे, कहिड़े तरीक़े सां उहो केस दुनिया ॾो रखिजे ऐं उन हवाले सां अव्हांखे जेके सरगर्मियूं नज़र ईंदियूं हूंदियूं तमामु घणी उन जी जेके सरगर्मियूं नज़र अचनि पियूं, दुनिया उन जी साराह कंदे नज़र अचे पई। ऐं गुज़िरियल ॾींहुं जेका मुलाक़ात बि थी असां ॾिठोसीं त गॾियल क़ौमनि में कुझु अहम मुलाक़ातूं थियूं ऐं सलामती काउंसिल जे सदर सां मुलाक़ात कई इन डेलीगेशन ऐं उन पाकिस्तान जे मौक़िफ़ जी ताईद बि कई आहे त जेको वाहिद रस्तो आहे अमुन जो, जॾहिं असीं ज़िक्र कयूं था त असांखे अमुन घुरिजे ऐं उन अमुन जो जेको वाहिद रस्तो आहे, जेको पाकिस्तान जो मौक़िफ़ बि आहे त उहो वाहिद रस्तो डायलॉग ऐं सफ़ारतकारी ज़रिए पॉसिबल आहे ऐं उहो ॿई रस्ता पाकिस्तान हिन वक़्तु इख़्तियार करे चुको आहे। पाकिस्तान जी न रुगो जेको असां ॾिसूं था त सफ़ारती महाज़ ते पाकिस्तान जूं एफर्ट्स असांखे नज़र अचनि थियूं, तमामु घणो सरगर्म पाकिस्तान नज़र अचे थो। उन खां सवाइ डायलॉग जे हवाले सां जेकर असां ॾिसूं था त मुसलसल पाकिस्तान पहिरें ॾींहं खां डायलॉग जी ॻाल्हि कंदे आयो आहे। हिकु ॿी तजवीज़ बि साम्हूं आई आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ॻाल्हि कई आहे त दहशतगर्दी जेका आहे ज़ाहिर आहे उहा कंहिं हिकु मुल्क जो मसइलो न आहे, जेको हीउ मसइलो आहे ऐं ॿई जेके मुल्क आहिनि पाड़ेसरी मुल्क उनमें पाकिस्तान ऐं भारत ॿई उन मसइले खे फेस कनि पिया त उन जे हल जे हवाले सां हिकिड़ी तजवीज़ उन्हनि ॾिनी आहे त ISI ऐं रॉ जेकॾहिं गॾिजी करे दहशतगर्दीअ ख़िलाफ़ु कमु कनि त उहो बि तमामु घणो बहितर थी सघे थो। इहो बि ॻाल्हि थी आहे ऐं बार बार अमुन जी ॻाल्हि कंदे इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त असीं अमुन जा ख़्वाहिशमंद आहियूं, हमेशह अमुन जी ॻाल्हि कयूं था, पर असीं चाहियूं था त का शर्त कोन हुजे, गॾिजी करे असीं अॻियां वधूं ऐं गॾोगॾु आलमी बिरादरी खे इहा ॻाल्हि बि कई वई आहे त सिंध तास मुआहिदे जो ज़िक्र कंदे त पाणी असांजी लाइफ लाइन आहे ऐं अव्हां ॿुधायो असांखे त जेकॾहिं कंहिं मुल्क जी लाइफ लाइन ते को माण्हू अटैक करे थो या उन ते अटैक करण जी ॻाल्हि करे थो या सोचे थो त अव्हांखे कीअं लॻंदो त हीउ वक़्तु आहे त आलमी बिरादरी असां सां गॾु बीहे, असांजे मौक़िफ़ खे ॿुधे, ॾिसे, सम्झण जी कोशिशि करे ऐं हिन वक़्त में असीं सम्झूं था त तमामु घणी ज़रूरत आहे त सूरत-हाल खे ख़राबु थियण खां बचाइण जे लाइ आलमी बिरादरीअ खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। अॼोको जेको पैनल आहे नाज़रीन सीनियर डिप्लोमेट से ॿधल हीउ अॼोको पैनल आहे, असां हुन खां ज़रूरु सम्झंदासीं त हीउ जेको डेलीगेशन ते वियल आहे सभु हुन में सियासी माण्हू मौजूदु आहिनि, सियासी क़यादत सफ़ारती महाज़ ते कहिड़ियूं कामयाबियूं खणी थी अचे, कहिड़ियूं कामयाबियूं एक्सपेक्टेड आहिनि, उन ते बि ॻाल्हि थींदी, वधीक छा करण जी ज़रूरत आहे असांखे। असां ॾिसूं था त हिन वक़्तु सफ़ारती महाज़ ते पाकिस्तान सरगर्म आहे, जेतोणीकि भारती जेके वफ़द आहिनि उहे बि मुख़्तलिफ़ मुल्कनि में वञनि पिया ऐं उहे बि पंहिंजी ॻाल्हि उते रखनि पिया, पर असांखे वरी बि जेका हिन वक़्तु नज़र अचे पई सूरत हाल भारत सफ़ारती महाज़ ते असांखे अकेलाइप जो शिकार बि नज़र अचे पियो। ताज़ो ई G7 इजलास जे हवाले सां बि जेका डेवलपमेंट साम्हूं अचे पई त हिन जेका समूरी सूरत हाल आहे कीअं पाकिस्तान उनखे वधीक उन मां फ़ाइदो वठी सघे थो ऐं इन सूरत हाल खे कीअं पंहिंजे फेवर में खणी वञी सघे थो, उन ते बि गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ सां कराईंदसि, मूंसां गॾु मौजूदु आहिनि जेके प्रोग्राम में सीनियर डिप्लोमेट्स आहिनि GR बलोच साहब, जमील अहमद साहब ऐं हसन हबीब साहब। अवां टिनी खे भलीकार, अवां टिनी जी महिरबानी, अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। जमील साहब, अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी, छा चवंदो अवां हीउ डेलीगेशन जेको असांजो वियल आहे ऐं तमामु असराइते अंदाज़ में मुल्क जो केस रखे पियो, जीअं मूं इंट्रो में ज़िक्र कयो त सभु सियासी माण्हू आहिनि, सियासी माण्हू सफ़ारती महाज़ ते केतिरो कामयाबु थी सघनि था, कीअं ॾिसो पिया अवां, छा चवंदो आहे जमी साहब? आवाज़, कैन यू हियर मी? जी जमी साहब, बिल्कुलु। अच्छा, मां इहो थो चवां त सफ़ारतकारी छा आहे, सियासत छा आहे, इनफैक्ट द डिप्लोमेसी सबसेट ऑफ द पॉलिटिक्स ऐं पॉलिटिकल लीडर्स जेके आहिनि उहो ॾींदा आहिनि पॉलिसी, उन खां बाद इहे डिप्लोमेट्स उन्हनि खे इम्प्लीमेंट कंदा आहिनि ऐं डिप्लोमेट्स उन्हनि खे जेको आहे पॉलिसी जेका ठहंदी आहे उन में मदद कंदा आहिनि, फॉरेन पॉलिसी ख़ासि तौर ते जेका ठहंदी आहे। त हीअ आहे त सियासतदान जेके सियासतदान हिन भेरे विया आहिनि उहे एक्सपीरियंस आहिनि। बिलावल भुट्टो तव्हांजो फॉर्मर प्राइम मिनिस्टर आहे, पढ़े वज़ीर रही वियो आहे, उनखे तजुर्बो आहे, उनजी हिकिड़ी लेगेसी आहे, भुट्टो लेगेसी आहे, उनजी फॉरेन जेका उहा आहे फॉरेन अफेयर्स उनजे रत में शामिलु आहे। त हिकिड़ो त लीडर सुठो उन्हनि चूंडियो आहे, इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जेके उन्हनि जा ॿिया मुख्य मेंबर आहिनि उहे बि उन्हनि खे घटि में तजुर्बो त आहे, सियासत पंहिंजी जाइ ते ऐं उन सां डिप्लोमेट बि विया आहिनि,
हाँ इहो माण्हू डिबेट करे थो सघे त उनखां बहितर डिप्लोमेट्स हुया मुंहिंजे मूजिबि मुंहिंजा ॿिया तमामु मस्त तव्हां गुलदस्तो कठो कयो आहे ॿियनि दोस्तनि जो बि इन मामले में ॻाल्हाइण जो त उन लिहाज़ सां यस इन खां सुठो बि थिए पियो सघे छो जो हुन में ॾिसो थींदो ईअं आहे त तव्हां छो घुराईंदा आहियो पंहिंजे गेस्ट खे तव्हां इन करे घुराईंदा आहियो त जेके गेस्ट तव्हांखे कंटेंट ॾेई सघनि जेके उनजी डिलीवरी ॾेई सघनि जेके तव्हांजा व्यूअर पसंदि करे सघनि असांजा बि जेके माण्हू ईंदा आहिनि इन डेलीगेशन में बि जेके विया आहिनि उन में सुठा बि थी पिया सघनि अहिड़ा माण्हू जेके अट्रैक्ट कनि हा वधीक उन्हनि जे उतां जे मीडिया खे असांजी हिकिड़ी प्रॉब्लम आहे पोइ मां चवां थो कॉन्टेंट्स ते बिलावल भुट्टो जी अचीवमेंट्स आहे ऐं हिन जो इम्पैक्ट असुल असांजी जेका आहे उहा हिकिड़ी वीकनेस इहा आहे ते असां वेंदा आहियूं बिल्कुलु मोमेंटम क्रिएट करे ईंदा आहियूं जीअं हाणे फर्स्ट क्लास मोमेंटम क्रिएट थियो आहे मां हुनजी साराह थो कयां तमामु बहितरीन नमूने सां हुन बिलावल भुट्टे प्रेज़ेंट कई आहे ऐं एक्सटेम्पररी लिहाज़ सां कई आहे इनफैक्ट उन ज़िंदगी जो पहिरियों जेको आहे ऐं मां ऑन एयर काफ़ी भेरा चई चुकियो आहियां बिलावल साहब खे मूं ख़बर आहे उनजे साम्हूं बि इहा ॻाल्हि कई आहे मूं त ज़िंदगी जी उनजी पहिरियां जेका इंटरेक्शन विद फॉरेन मिनिस्टर हुयो उहो मूं करायो जेॾी महिल मां सफ़ीर हुउसि हुते जीन जी पैंट में मूं वटि आयो ऐं वीज़ा वठणु आयो यूके जो त मां उनजी कोऑर्डिनेशन करे ऐं मां उते वठी वियुसि त मां उनखां पहिरियां आयल हो हुते फॉरेन मिनिस्टर यूके जो त मां उनजी कोऑर्डिनेशन करायो मां चयुमि त इफ ही वॉन्ट्स टू हैव अ कप ऑफ टी त असांजो आयो आहे बेनज़ीर जो पुटु त भले आई कैन अरेंज दैट त उन्हनि राज़ी थी विया मूंसां जेको उन्हनि जो सफ़ीर हुते हुयो त उन मां ॾिठमि त 17 पॉइंट मां लिखी ॾिना एट दैट टाइम अ यंग मैन स्टिल अ यंग मैन ऐं 17 पॉइंट उन ॿ टे दफ़ा ॾिसी ऐं उनखे मां चई छॾियुमि जेको तोखे सम्झे त का ॻाल्हि अहिड़ी आहे जेका सेंसिटिव तोखे लॻे थी तूं मूं ॾे ॾिसजांइ मां तोखे उते उनखे संभाले वठंदुसि ही डिड सो वेल आई टेल यू त मूंखे उन वक़्तु उन उमिरि में 23 साल जो हुयो उन ज़माने में ऐं उन वक़्तु मूंखे इम्प्रेस कई हाणे मां ॾिसां थो पियो त ऑफकोर्स आफ्टर बिकमिंग अ फॉरेन मिनिस्टर काफ़ी उहो ग्रूम फर्दर थी पियो आहे एंड इम्प्रेसिव वे में उन कंडक्ट कयो आहे पाण खे जेके मल्टीलैटरल लेवल ते न्यूयॉर्क में ऐं जेका हाणे बायलैटरल ते कंदो ज़ाहिर आहे उहो बहितर कंदो पर उहे तमामु मीडिया खे बि बहितरीन नमूने सां उनजे कंटेंट्स ते हाणे अचूं था पिया नंबर 1 त ॾिसो उन फोकल पॉइंट कहिड़ा खयां आहिनि जेके दुनिया में इन वक़्तु दुनिया उनखे फौरी तौर ते कैच कंदी उहो छा आहे त दुनिया खे कॉन्सिक्वेंसिस उन ॿुधायो आहे ॿ जेके आहिनि मुल्क ॿई मुल्क इहे न्यूक्लियर मुल्क आहिनि ऐं इन जी को आहे न उन्हनि वटि फ्रेमवर्क इन वक़्तु जेको उन्हनि जो डिस्प्यूट खे रिज़ॉल्व करे सघे त फ्रेमवर्क न हूंदो त वरी विढ़ंदा उहो चवे पियो त इट्स नॉट मैटर ऑफ इफ इट्स मैटर ऑफ व्हेन दे आर गोइंग टू गो इनटू द वॉर अगेन इहो जवाबु आहे हुनजो ऐं बिल्कुलु बहितरीनु जवाबु आहे त तव्हां वटि को कंहिं ठाह जो जंहिं वक़्तु को मैकेनिज़म को फ्रेमवर्क न हूंदो त वरी विढ़ी पवंदव हाणे उन जा कॉन्सिक्वेंसिस सॼी वर्ल्ड खे ख़बर आहे ऐं उनखे ॼाणायो आहे पहिरीं ॻाल्हि ॿी ॻाल्हि जेकी बहितरीनु जेका तव्हां बि इंट्रो में कई त ISI ऐं रॉ मिली करे वठनि ऐं काउंटर टेररिज़म जेको आहे नॉन स्टेट एक्टर ऐं पोइ तमामु बहितरीनु जेका ॻाल्हि कई वेरी इम्प्रेसिव आई वॉज वेरी इम्प्रेस्ड रियली the non-state actor into both the countries. If they can trigger a nuclear war, they can bring the two nuclear neighbor on the nuclear threshold. त उन दुनिया खे इन जे कॉन्सिक्वेंसिस जी ख़बर आहे छो उन चयो त मोदी उनखे चयो आहे उन धड़का असांखे ॾिना आहिनि उन त जे को टेररिज़म कश्मीर में थियो या इंडिया में थियो असां उनखे एक्ट ऑफ वॉर सम्झंदासूं ऐं असां अटैक कंदासूं पाकिस्तान ते त उन में उन चयो त ठीकु आहे हाणे तव्हां असां कोलाबरेट था कयूं त दुनिया खे इहा ॻाल्हि तमामु अपील कंदी कोलाबरेट था कयूं रॉ ऐं ISI मिली कनि काउंटर टेररिज़म तव्हांजो मसइलो आहे असांजो मसइलो आहे इन सॼे ख़िते जो मसइलो आहे इन सॼी दुनिया जो मसइलो आहे असां त टेररिज़म खां असां तंग बेज़ार आहियूं असां इन खां बिल्कुलु नुक़सानु जेको असांखे थियो आहे दुनिया में कंहिंखे नुक़सानु न थियो आहे हीअ ॻाल्हियूं जेके उन पोइ इंडस वाटर ट्रीटी ते उन ॻाल्हि कई आहे त एक्ज़िस्टेंशियल थ्रेट आहे असांजो ऐं पोइ मोदी ते उन ॻाल्हि कई आहे त इन प्राइम मिनिस्टर जहिड़ो माण्हू चवे थो पियो त मुंहिंजी रोटी मानी खाओ या पोइ बुलेट खाओ तव्हां छो त हीअ जेके सूरत हाल रहंदी त पोइ वरी
जे ही ॿई मुल्क विढ़ंदा त छा थींदो दुनिया जो। त हीअ इन्हनि ॻाल्हियुनि ते उन जेके ॻाल्हि कई आहे, पोइ लास्ट पॉइंट इहो आहे त उन पोइ चयो आहे त ॿिन्हिनि मुल्कनि लाइ दुनिया में इंडिया में अमन पसंद माण्हू बि आहिनि, ऐं पोइ इंडस वैली सिविलाइज़ेशन त आहे ई हिकिड़ी अमन पसंद ई। उन मोहनजोदारो जो उन एग्ज़ाम्पल ॾिनो आहे डड़े जो, त मुंहिंजे डड़े में को हिकिड़ो वेपन न निकितो जंहिं महिल खोटराई थी आहे। असांजी त इंडस वाटर सिविलाइज़ेशन जंहिंखे तव्हां बि मञींदा आहियो, असां बि उन जा हिसा आहियूं, त उन सिविलाइज़ेशन में आहे ई न। हाणे मोदी जे चाहे थो पियो त विढ़णु, त पोइ दुनिया में कॉन्सिक्वेंसिस हुनजी थींदी। पोइ हुनजी मीटिंग तमामु सेक्रेटरी जनरल सां सुठी थी आहे, जेके उते आहिनि PR परमानेंट रिप्रेज़ेंटेटिव्स, उन्हनि सां सुठी थी आहे, सुठी उन बायोलेट। पर इन जो इम्पैक्ट जो हाणे आख़िरी 2 मिंटनि में मां ॿुधाए छॾियां, पोइ वरी नेक्स्ट सेशन में इम्पैक्ट इन जो उन वक़्तु थींदो जेॾी महिल इहो तसलसल असांजे मिशन लेवल ते बि वेंदो, ऐं उहो बायोलैटरल लेवल ते जिथे जिथे असांजा जेके एम्बेसीज़ आहिनि उतां जा सफ़ीर वञी इहे ई कमु कनि जेको बिलावल थो करे। ऐं उहो कमु कहिड़ो कनि, सेमिनार कनि, सिम्पोज़ियम कनि, मीडिया सां मिलनि, उतां जी हुकूमत खे ॼाणाइनि जेके असां ॻाल्हियूं हाणे था कयूं। छो जे डिप्लोमेसी में जेसीं ताईं कंसिस्टेंसी ऐं कंटिन्यूटी न थींदी त दुनिया जी मेमोरी एतिरी स्ट्रॉन्ग एतिरी त न आहे त उहो फेड आउट थी पवंदी बिल्कुलु आहे। जमील साहब इन ई शइ खे अॻियां वधाईंदा, तमामु अहम ॻाल्हि त कंसिस्टेंसी ऐं जेका ॻाल्हि जमील साहब कई त कॉन्टिन्यूटी तमामु घणी इंपॉर्टेंट हूंदी। ऐं ज़ाहिर आहे हीउ रुगो कंहिं हिकिड़े डेलीगेशन जो त कमु न आहे, ज़ाहिर आहे ओवरऑल जेको जमील साहब ज़िक्र कयो त असांखे हिनखे कंटिन्यू करिणो पवंदो, तसलसल तमामु घणो इंपॉर्टेंट हूंदो। जिया साहब अव्हां कीअं ॾिसो पिया न समूरी सूरत हाल खे, डेलीगेशन मुलाक़ातूं करे पियो, सफ़ारती महाज़ ते असीं तमामु घणा एक्टिव थी चुका आहियूं, पर हिनखे लॉन्ग टर्म में खणी वञण जी ज़रूरत आहे। जमील साहब जी इहा राय आहे, हिन में कुझु एड कंदो ऐं गॾोगॾु ज़रूरु असांखे जेको ऑपोज़िट जेका साइड आहे यानी भारत तरफ़ां बि डेलीगेशन्स में वञनि पिया ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मुलाक़ातूं कनि पिया, उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो? ऐं पाकिस्तान जी जेका हिन वक़्तु पाकिस्तान डेलीगेशन जी जेका असीं कारकर्दगी चऊं या अचीवमेंट चऊं, उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो? Thank you, Nadia. Basically, we live in an era of narratives. Po wo jang huje, aman huje, tijarat huje, कानून हुजे, human rights हुजे, the entire world now follows narratives या अंदरूनी जेको सियासत आहे उहा हुजे। असांखे इहो न विसारणु घुरिजे त इंडिया केतिरे सालनि खां वठी हिकिड़े ख़ासि नैरेटिव ते कमु करे पियो थो। नैरेटिव छा हुयो त पाकिस्तान मां टेररिज़म थिए थो, पाकिस्तान जा नॉन स्टेट एक्टर असां वटि अचनि था, ऐं उन नैरेटिव जे पोयां लिकल छा हुयो, पंहिंजो टेररिज़म जेको न सिर्फ़ु पाकिस्तान जे अंदरि लेकिन दुनिया जे ॿियनि कैपिटल्स में, कैनेडा में, अमेरिका में। सो इन अ वे terrorism or extrajudicial killing, they become form of terrorism because state करे थी या non state actor करे थी, any innocent life which is taken without any rhyme or reason is terrorism. In my view, this is the simplest definition of terrorism. So those unarmed civilians were killed in Canada. There was one. There was an attempt in the US. So in a way, हिकिड़ो इहो इन जो narrative. ॿियो narrative छा इंडिया जो हो त now we should accept that India is a hegemon. The India जेको आहे हितां जो जेको आहे सो नंबरदार आहे साउथ एशिया जो, ऐं कंहिं हद ताईं इन नैरेटिव खे वठी कामयाब बि थी वियो जो पूरी वेस्ट ऐं इवन अमेरिका उनजे एतिरो सारो वेझो थी वियो। जी। 2 नंबर 3 त मुसलमान बाय large are part of the problem of terrorism. So in a way इस्लामोफोबिया खे इनडायरेक्टली कई, पर हाणे उहो वक़्तु अची वियो आहे जॾहिं हिन जा टई नैरेटिव ज़मीन दोस्त थी विया आहिनि, जॾहिं खां हुनखे शिकस्त ॾिनी आहे असांजे बहादुर ऐं जरी फ़ौज ऐं एयरफोर्स ऐं पाकिस्तानी क़ौम। ठीकु आहे, हाणे कीअं थिया आहिनि ज़मीन दोस्त कीअं थिया आहिनि? दुनिया खे ख़बर पइजी वई त थाणेदार न आहे, नंबरदार न आहे, हेजमोन न आहे, हिन में न स्टेट जी कैपेसिटी आहे, न टेक्निकल न टैक्टिकल नो हाउ आहे, न लीडरशिप आहे, न त वॉर एम्स थी सोचे सघनि था। उन्हनि जो हिकिड़ो नैरो पॉलिटिक्स आहे त जीअं इन इंडिया जी पॉपुलेशन खे विढ़ाए उन्हनि खे कम्यूनिटीज़ में ऐं रिलीजन्स में डिवाइड करे हू 40 साल 50 साल रूल कंदा रहनि ऐं पंहिंजी हिंदुत्वाद खे अॻिते वधाईंदा रहनि। पाकिस्तान खे ख़राबु करिणो, छाकाणि पाकिस्तान इंडिया ॿ हिकु जहिड़ा मुल्क आहिनि, जेकॾहिं पाकिस्तान जे बराबरि थी वियो त पोइ इंडिया लाइ उहा थाणेदारी ख़तमु थी वेंदी।
ऐं हुन जे पोयां छा हुयो, जेके एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग्स हुयूं, त असांजा सिख जेके आहिनि से असांजे ख़िलाफ़ आहिनि, कश्मीरी असांजे ख़िलाफ़ आहिनि, ऐं इस्लामोफोबिया दे बिकेम पार्ट ऑफ दैट इस्लामिक फोबिया जेको हले पियो थो दुनिया जे अंदरि सॼी कंपेन जेका ज़ियानिस्ट कनि था। नतीजो छा निकितो, उन्हनि जा रिलेशनशिप कंहिं सां बीठा, इज़राइल सां वञी बीठा, ऐं उनजो सबूत छा आहे त जॾहिं पूरी दुनिया ॾिठो त सॼो कूड़ ते आहे, इन्हनि जो जेको बि कैंपेन हो, द ओनली कंट्री विच सपोर्टेड इंडिया वॉज इज़राइल। त इन सभिनी ॻाल्हियुनि खे वठी आई थिंक इट वॉज इम्पोर्टेंट फॉर अस टू सेंड ए डेलीगेशन, number one. Number two, I think there are two major challenges that we have at this point of time. One, the weaponization of water. It cannot be conceded. It cannot be acceptable. There is no option for Pakistan. In case India really says what or tries to really implement what it's saying, we'll have to go to war. I'm sorry, I can't chew my words. There are no other substitute for this statement that I'm making, although I'm making as a Pakistani, as a person, as a public representative माना है, बट कम अज कम मां हिकिड़ी सेंटिमेंट खे ज़रूर रिफ्लेक्ट कयां थो पाकिस्तान जी, as a former ambassador, as a former diplomat. Then most importantly, the foundational question of Kashmir. In fact, it's not us, it was no third party, it was the president of the US who said that unless you address the foundational question, that is Kashmir, the problems between India and Pakistan cannot be resolved. So I think ये ॿ शयूं जेके आहिनि से इस्लामोफोबिया खे ॿुधाइणो दुनिया खे, उहो अञा ताईं एतिरो वॾो स्ट्रॉन्ग मैसेज न थियो आहे. I've been saying this in my previous also, and let's do this. The India has become the epicenter of Islamophobia. India is the first country in this after the Second World War or in the present history of the wars where it has weaponized water. India is the only country which has bulldozed the UN Security Council resolutions and annexed illegally people who were assured, promised the right of self-determination. So ये टे ॻाल्हियूं जेके आहिनि से खणी असांजो डेलीगेशन तमामु कॉम्पिटेंट आहे, beautiful. I'm sorry, I don't contradict anybody sitting on the panel, but this was the best combination. You have technocrats, who have, one of them is actually a foreign secretary and a foreign minister. The other, Tahmina, I don't want to take the name, but extraordinary. Hina Rabbani Khan Khair, state foreign minister. Bilawal, mashallah, I worked with her, with his mother, the great Shaheed, the Benazir Bhutto. Of course, he is the reflection in thought, in his even his speech, even formulation, argument, rebuttals, spontaneous, the way he is spontaneous. All of that reflects, mashallah, a real good representative. And we have a big beauty team member, and all are very well read, very well spoken. So I think it's excellent delegation, and I'm sure that we will beat up these uncomposts that the Indians have sent across. They already have the embarrassment. Colombia में बा Colombia वारनि चयो त असांखे धमदर्दी आहे पाकिस्तान जे उन्हनि नंढनि ॿारनि ऐं उन्हनि सां. Then he comes out and said, oh, what we were talking to them about our India, and they started to sympathize with Pakistan. I mean, that kind of a character of these जी असां बिल्कुल दुरुस्त पे फरमायो त ही जेका हाणे सफ़ारती अकेलाइप जंहिंजो शिकार बि असांखे भारत नज़र अचे पियो, त हिन जो वधीक फ़ाइदो असीं कीअं वठी सघूं पिया. कुछ पॉइंट्स इसी हसन हबीब साहब ॾे हलंदासीं. हसन साहब, आपने जमील साहब को, जिया साहब को सुना, और दोनों ही समझते हैं कि कॉन्टीन्यूटी और कंसिस्टेंसी इस वक्त बड़ी ज़रूरी है. हम बहुत एक्टिव हैं इस वक्त सफ़ारती महाज पर, लेकिन इसको हमें कंटिन्यू करना होगा और हर फ्रंट पर हमें कंटिन्यू करना होगा. आप कुछ ऐड करेंगे इसमें, क्या कहेंगे आप? बिल्कुल, मैं इन दोनों से एग्री करता हूँ, और मेरा ख्याल है कि ये हमारे लिए गोल्डन अपॉर्चुनिटी है. जिस तरह हमने अपने डेलीगेशन भेजे हैं, हमें डेलीगेशन ने मीडिया से भी कांटेक्ट किया, वहाँ उनको भी एड्रेस किया, सिविल सोसाइटी को एड्रेस किया, थिंक टैंक्स को एड्रेस किया, और जैसे हम पहले भी आपके प्रोग्राम में बात करते आ रहे हैं कि हमें इन डेलीगेशन की तादाद बढ़ानी चाहिए, दुनिया के और मुल्कों में भी भेजने चाहिए. देखिए, इंडिया ने बहुत स्मार्टली कश्मीर को बैक बर्नर पे रख दिया था. इंडिया के एक्शन से ऑल ऑफ अ सडन दुनिया को कश्मीर के बारे में याद आ गया है, और ये हमारे लिए बहुत अच्छा मौका है हम पूरी दुनिया को बताएं कि कश्मीर का इशू क्या है. अब इंडिया ने जो दूसरी गलती की है, जैसे बलोच साहब कह रहे थे नैरेटिव में, कि उन्होंने वाटर को वेपनाइज कर दिया है. दुनिया में ये कहीं नहीं था.
इंडिया बार बार कह रहे हैं, शशि थरूर साहब खास तौर पे, कि हम बड़े जनरस थे। आप जनरस नहीं थे, हम जनरस थे जिन्होंने 3 ईस्टर्न रिवर पूरी की पूरी आपको दे दी। और जो भी उस वक्त हमने वर्ल्ड बैंक से कहीं से पैसा लिया था, उससे हमने वेस्टर्न रिवर्स का पानी पंजाब पहुंचाया, क्योंकि हमारे जो 3 पंजाब के दरिया थे वो तो पूरे के पूरे इंडिया को हमने दे दिए। तो बजाय इसके कि इंडिया मैग्नानिमिटी दिखाता, हमने दिखाई थी उस वक्त पे। और इस वक्त पे ये जो रिवर इंडस ट्रीटी को हेल्ड इन अबेंस रख रहे हैं, इसकी कोई ना कानून में इजाजत है, ना जो लॉज है उसमें इजाजत है। अब ये जबरदस्ती गुड इंटेंशन बैड इंटेंशन कर रहे हैं। और ये इंडिया जो है कश्मीर और वाटर के अलावा भी मसाइल का जो शिकार है। अब हमें जरूरत है कि दुनिया को उसके बारे में भी बताएं कि इन्होंने किस तरह अपनी ईस्टर्न स्टेट्स पे कब्जा किया हुआ है, किस तरह डिफरेंट इश्यूज जो हैं वहां हैं। तो हमारे लिए जरूरत इस बात की है कि हम इस मौके से फायदा उठाएं और इंडिया के बारे में वर्ल्ड को आगाह करें। उसके लिए हमें हर लेवल पे काम करना पड़ेगा। जो लोग सिफारती उसमें हैं उन पर तो प्राइम जिम्मेदारी है। ये जो हमारे पॉलिटिशियन हैं, इनका देखिए एक बड़ा इम्पैक्ट पड़ता है। तो मैं इस पे जरूर एम्फसाइज करूंगा, विदाउट नेमिंग आवर लीडर्स या जो उनके साथ ऑफिशियल्स हैं, वो सब अपना काम कर रहे हैं। लेकिन जब आप दुनिया देखती है कि आपके पॉलिटिकल लीडर्स आके एक चीज बयान कर रहे हैं, तो द वर्ल्ड लिसन वेरी केयरफुल। जो ब्यूरोक्रेट्स हैं वो ऑब्वियसली रेगुलरली कांटेक्ट में रहते हैं, उनसे तो वो लोग वाकिफ होते ही हैं। तो हमारे लिए सर बहुत जरूरी है कि हम ये वाटर का मसला और ये जो नॉन स्टेट एक्टर के एक्शन को एकदम इन्होंने फ्लेयर अप किया, ये रेड फ्लैग है। हमें दुनिया को बताने की जरूरत है कि पहले उन्होंने कश्मीर में हुकूक की पामाली की है। वो जो उनका एग्रीमेंट था महाराजा के साथ, उसको इन्होंने वायलेट किया है बाय अमेंडिंग देयर कॉन्स्टिट्यूशन। कोई स्पेस नहीं थी कि ये तरह कश्मीर को अपना पार्ट बना लें, लद्दाख को अपना पार्ट बना लें। ये इन्होंने वायलेशन की है इंटरनेशनल लॉ की और लॉ ट्रीटी की, जिस पे हमें इनको बोलना चाहिए। और जो मोदी साहब की जल्दी थी पहलगाम के बाद वॉर की, वो उससे इंडिया को जो नुकसान पहुंचा है, ना सिर्फ सिफारती लेवल पे, बल्कि उनका जो अपना इमेज था एज इमर्जिंग रीजनल पावर, उसको भी बहुत झटका लगा है। तो और हमें इस मौके को बिल्कुल नहीं गंवाना चाहिए। हमें और डेलीगेशन भेजने चाहिए अपने नैरेटिव को बार बार। और ये वक्त हम अपने नैरेटिव को रिक्राफ्ट करें। वो जो हम पहले मजलूमियत की बातें करते थे, अब हम वर्ल्ड में बात, जैसे इन्होंने भी, हमारे दोनों साथियों ने कहा कि हम भी तो टेररिज्म का शिकार हैं। हम किस मुल्क पे हमला करें ताकि उसको टेररिज्म की सजा दें। इंडिया को इसको हमने ऑफर किया बहुत दफा, पीस ट्रीटीज का जॉइंट इन्वेस्टिगेशंस के ऑफर किए। इन सब चीजों को हमें लाइमलाइट में लाना पड़ेगा ताकि दुनिया देखे कि पाकिस्तान जो है वो कोशिश कर रहा है पीस की, रीजनल पीस की, और इंडिया उसको सुनने पे तैयार नहीं। जब कोई बात होती है बगैर तहकीकात के ये दौड़ पड़ते हैं लड़ाई के लिए। ये बात और है कि इनको नुकसान ही हुआ है हर दफा में। और इस पे हमें ये भी साबित करना है कि इस वक्त हमने मैक्सिमम रिस्ट्रेंट का सबूत दिया है। हम इंडिया का बहुत ज्यादा नुकसान कर सकते थे जो हमने नहीं किया। अब आपने देखा होगा थ्रू मीडिया उन्होंने एक नई कहानी बिल्ड करनी शुरू की है। उन्होंने पाकिस्तान की एयरफोर्स तबाह कर दी, उन्होंने बड़ा कमाल दिखाया है। अब ये वो जो कर रहे हैं वो गैलरीज के लिए कर रहे हैं, उनके अपने इलेक्शन में आवाम को वो बेवकूफ बना रहे हैं। वो आवाम जिसकी कोई एक्सेस इंटरनेशनल मीडिया की नहीं है, वो इंडियन मीडिया जो है वो भी डिस्क्रेडिट हो चुका है। तो इस वक्त पे हमें अपने नैरेटिव को रिक्राफ्ट करना है, बहुत स्मार्टली दुनिया में पेश करना है। ठीक, गोल्डन अपॉर्चुनिटी है, उन मां भरपूर फ़ाइदो वठण जी ज़रूरत है। जमील साहब, पंहिंजे नैरेटिव के रिक्राफ्ट करण जी ज़रूरत है असांखे। ऐं जीअं जी आर साहब बि चयो, इस्लामोफोबिया हुजे या जहिड़े तरीक़े सां कश्मीर वारो मामिलो हुजे, असांजो पाणी वारो मामिलो आहे, उन ते अञा असांखे वधीक पंहिंजे केस खे असराइते अंदाज़ सां दुनिया जे आॾो रखण जी ज़रूरत आहे। बिल्कुल सही है, रिक्राफ्ट करण खपे। दुनिया रिक्राफ्ट करे थी पई। दुनिया में जेके चेंजेस ऐं तब्दीलियूं अचनि थी पियूं दुनिया जे जियो पॉलिटिकल लैंडस्केप ते, तो उन मुताबिक़ असांखे पंहिंजो पाण करणो पवंदो ऐं उहा ज़रूरी आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि थी आई आहे। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे हिन में उहा इहा आहे त ज़ाहिर असांखे वधीक एनवायरमेंट करणु खपनि। पर असुल त ॻाल्हि इहा आहे, तव्हांजा व्यूअर ॼाणणु चाहींदा त इन जो ख़र्चे छा निकिरंदो। ही जेके असां एतिरी सुठियूं जेके ॻाल्हियूं थियनि थियूं पियूं, बिलावल बहितरीन नमूने सां रिप्रेज़ेंटेशन करे थो पियो, असांजो तमामु मज़बूत ऐं मज़बूत डेलीगेशन वियो आहे। हालांकि मां जेको पंहिंजो मौक़ुफ़ बयानु करणु चाहींदुसि त मां अहिड़नि
ॿियनि सफ़ारतकारनि खे बि ॼाणियां थो पियो सियासतदान त ठीकु आहे उहे जेके हिननि चूंडिया आहिनि इहो डिबेटेबल थी थो सघे त जेके ॿिया हिकु पार्टी रहिजी वई आहे उन जो नुमाइंदो हुअणु खपे या न खणणु खपे जेॾी महिल असां कैमरे जे साम्हूं वेहूं था पिया दुनिया असांखे ॾिसे थी पई त वी हैव टू रियली जस्टिफाई आवर पॉइंट त उन में ईअं आहे त बेसिकली एंड वी आर रिस्पॉन्सिबल टू द पीपल विद होम वी आर इंटरेक्टिंग वर्चुअली त उन में ज़ाहिर आहे उहो अञा वधीक मज़बूत थी वञे हा इन वक़्तु डायस्पोरा जेका अमेरिका में आहे उहा वधीक एंगेजमेंट थी वञे हा मां तव्हांजे प्रोग्रामनि में चयो आहे त असांजा जेके ओवरसीज़ पाकिस्तान में पंहिंजी ईच वन ऑफ देम इज़ द एम्बेसडर ऑफ पाकिस्तान उहे असांजे ख़िलाफ़ु हुजनि त पोइ असां छा कयूं नंबर 1 खैर इन ॻाल्हि खे मां हिते छॾियां ॿी ॻाल्हि इहा त एनवाइज़ असां वधीक रखूं टी ॻाल्हि इहा त असां जेके डिप्लोमेट बटिरे विया आहिनि सभिनीनि खे ज़ाहिर आहे उन्हनि सां इंटरेक्शन आहे उथणु वेहणु आहे सभु दोस्त आहिनि पर ॻाल्हि इहा आहे त छा उहे CNN खे BBC खे बिलावल ते अट्रैक्ट करे वठंदो उहे अट्रैक्ट करे था सघनि ख़ैर उहे उन्हनि जो इन डेलीगेशन में एतिरो वॾो कमु न आहे त उन्हनि खे अट्रैक्ट कनि पर असां पर्सनैलिटी जी ॻाल्हि था कयूं इन खां बहितर बि पर्सनैलिटी वारा असां वटि काफ़ी 500 खनि रिटायर्ड डिप्लोमेट्स इन वक़्तु मौजूदु आहिनि थी पिया सघनि पहिरीं ॻाल्हि ॿी ॻाल्हि पर इहे जेके आहिनि इहे इनपुट सुठी ॾींदा हूंदा हाणे इनपुट सुठी ॾींदा हूंदा त मुंहिंजो पैमानो छा आहे उनजो मुंहिंजो पैमानो इहो आहे त बिलावल भुट्टो जेके असां हिते साराह कयूं था पिया उन हक़दार आहे इन जो पर छा उहे इंटरनेशनल मीडिया उन हिसाब सां कवर करे थी पई ऐं शशि थरूर जंहिंसां मूं कमु त डायरेक्टली त न कयो आहे पर UNO में मां 9 साल रहियो आहियां शशि थरूर जे कम खे मां ॾिठो आहे उनजी ॻाल्हाइणी उनजी ॿोलाइणी उनखे छो मां अंडर एस्टिमेट कयां डायरेक्टिव उनजो वीक हूंदो पर उन जेको आहे हिकिड़ी इंगेजमेंट उन मीडिया जो इंचार्ज रहियो आहे अंडर सेक्रेटरी जनरल रहियो आहे UNO में रहियो आहे कल्ह ॻाल्हाए पियो जेॾी महिल UN जो परमानेंट रिप्रेज़ेंटेटिव सां त मां जेॾी महिल हिते अंडर सेक्रेटरी हुउसि त तव्हां उन वक़्तु हिते हुयो ऐं तव्हां उते हुयो त मां हिते हुउसि ओड़ा माण्हू असां वटि उन में बिल्कुल तो जमीर साहब अवां समझो पिया तो उनमें अञा वधीक जेका ॻाल्हि ते हसन साहब कई या जियर साहब कई त अञा वधीक असांखे ही डेलीगेशन तमामु कॉम्पिटेंट आहे सुठो आहे पर अञा बि असांखे ज़रूरत आहे त वधीक डेलीगेशंस हुजनि जी लास्ट 30 सेकंड पॉइंट्स त उन में जेसी ताईं असां अॼु ताईं कश्मीर ते कंदा आया आहियूं 17 जेके असांजा रेज़ोल्यूशन पास थिया आहिनि इन वक़्तु मोमेंटम डेवलप थियो आहे मज़े वारी ॻाल्हि इहा आहे त उन मोमेंटम में असांखे खपे त इवन डोनाल्ड ट्रम्प जेको आहे काफ़ी इन दफ़े तव्हां ॾिसो त इन में इन्वॉल्व थी पियो आहे रेज़ोल्यूशन चैप्टर 7 जे तहत मूव कनि इन वक़्तु दुनिया बिल्कुलु सेंसिटाइज़ थी आहे त उन में पाबंद कनि इंडिया खे बि ऐं असां कोशिशि कयूं त चैप्टर 7 में मूव थिए पहिरियां US वीटो कंदो अमेरिका इन बायलेटरल इंगेजमेंट में असां इन मौक़े खां फ़ाइदो वठूं त इन दफ़े इन भेरे असांजो वीटो न थिए रेज़ोल्यूशन ऐं इन भेरे चैप्टर 7 जे तहत असांखे को रेज़ोल्यूशन पास थी वञे खणी उहो वाटर जे तहत हुजे खणी उहो कश्मीर जे वारे मामले में हुजे छो जे वाई यूनाइटेड नेशंस मक़सदु छा आहे मक़सदु इहो आहे दुनिया में पीस क़ाइमु करणु बिलावल भुट्टो साबित करे चुको आहे त पीस थींदो ई न जेसीं ताईं इहे मैटर रिज़ॉल्व न थींदा त ज़ाहिर आहे पोइ देन दे हैव टू रियली गो फॉर सम रेज़ोल्यूशन फ्रेमवर्क हिकिड़ो आहे यूनाइटेड नेशन चार्टर ॿियो को तरीक़ो आहे न बाक़ी जेको असां तरीक़ो कयूं था पिया ओपिनियन फॉर्मिंग जो कयूं था पिया असां दुनिया जा जेके वन वोट वन कंट्री आहे उन्हनि खे साण मिलाइण जी कोशिशि था कयूं पिया पर P5 ते हाणे एम्फेसाइज़ कंदा त इंशाल्लाह कुझु न कुझु इन दफ़े खड़ते निकिरण जी उमेद थी पई आहे जी ठीकु जमीर साहब जेका मां ॻाल्हि कई त चैप्टर 7 तहत रेज़ोल्यूशन हिन वक़्तु असां वटि मौक़ो बि आहे माहौल बि सुठो आहे त असांखे उन हवाले सां ज़रूरु कोशिशि करणु घुरिजे जियार साहब इन में कुझु एड कंदो ऐं गॾोगॾु जेका ॻाल्हि जमीर साहब इहा बि कई त वधीक असांखे डेलीगेशंस जीअं भारत असां ॾिठो आहे त 7 मुख़्तलिफ़ डेलीगेशंस आहिनि नैरेटिव उन्हनि जो भले वीक हुजे पर मुख़्तलिफ़ मुल्कनि में हू बि वञनि पिया ऐं ॻाल्हि थिए पई ऐं हिकिड़ी ॻाल्हि इहा बि साम्हूं अचे पई त ऑपोज़िशन जो जेको माण्हू आहे उहो लीड करे थो उन्हनि जो डेलीगेशन ऐं असां वटि जेका हिते ऑपोज़िशन जी पार्टियूं आहिनि जीअं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे उन्हनि जा मुख़्तलिफ़ इन हवाले सां एतिराज़ बि साम्हूं आया आहिनि त असांजो को माण्हू हिन में असां शामिलु न कयो वियो आहे तव्हां सम्झो था त हीअ बि इम्पॉर्टेंट हिकिड़ो अमल हूंदो त ज़ाहिर आहे जॾहिं हिकु पेज ते असीं सभु नज़र ईंदासीं सॼी दुनिया ॾो त असांजे मैसेज जेको हूंदो उहो अञा वधीक असराइतो थी पवंदो जी ठीक जेतिरो छा चइबो आहे हुनखे जेतिरो गुड़ विझंदो ओतिरो मिठो थींदो बट नो आई थिंक आई हैव अ लिटिल डिफरेंट लाइक तमामु घणो डिफरेंस न बट अनदर डायमेंशन त असां ॻाल्हि कई सस्टेनेबिलिटी जी and the sustainable diplomatic effort is always underwritten by
proactive ambassadors, proactive embassies. And that we are fortunate enough that we have very, very good crop of young ambassadors in major capitals and minor capitals. I have seen them functioning, I've seen them with the results. وہ چاہے واشنگٹن ہو جائے, نیو یارک ہو جائے, لندن ہو جائے, برسلس ہو جائے, اور ٹوکیو ہو جائے, بیجنگ ہو جائے, they are top of the tower. I must say, they can in fact, they are more than a match with the Indian diplomats. Sorry, I might be sounding a bit too, but yes, they have to be given. So I think they should sustain political dedication. جو اصل مسئلہ شاہندوا ہے, it's not that much of articulation. Yeah, of course, Bilawal Bhutto has a name, لیکن انہوں جو مقصد ہوں ہے to give a political message from the political government and articulate our priorities in the foreign policy, or the threats and challenges that have emerged in the wake of the Indian attack. So that I think the purpose has been served. Now sending 10 more delegations, I don't know, they'll go, not go, including our opposition, not including opposition, and also that, we are not that rich at this point of time. We don't have that much of money. Then there'll be a outcry in the press, in the media. You guys will be start saying, oh, itna paisa kharch kar rahe ho, ye they go for junkets. No, I think moderation ke saath sangad ahin je tarah sa hard balance in the delegation we are. They are perfect. They are representing different views of the people in Pakistan. They are professionals, they are presentable, and they would lay down the framework, the political framework. Now the work will be done by our ambassadors to sustain the diplomatic offensive which we already are ahead in with India. Yeah. ٹھیک जेका ॻाल्हि जमील साहब कई ऐं तव्हां बि कई त खड़तेल छा निकिरंदो ज़ाहिर आहे इन समूरी जीअं अव्हां चयो त हीअ तमामु हिन वक़्तु जेका कोशिश नज़र अचे पई उहा बहितर आहे पर खड़तेल छा निकिरंदो पंहिंजे एम्बेसडर्स खे एम्पावरमेंट करणु ॾियणु खपे असांजी मुफ़ाक़ खपे त उन्हनि खे वॾे में वॾी जेका उन्हनि खे मटीरियल आहिनि पॉलिसीज़ आहिनि डेली बेसिस ते प्रोवाइड कनि त हू कुझु खड़तेल कढी ॾींदा उन जो नंबर 1 ऐं नंबर 2 हीअ आहे त उन जो अकाउंटेबिलिटी आहे ऐं मां तव्हांजे सामीन लाइ तव्हांजे नाज़रीन लाइ इहो ॿुधाए छॾियां त हू उन्हनि मुल्कनि जा जेके लोकल न्यूज़ पेपर्स आहिनि मिसाल तौर ते अमेरिका में आहे त CNN, मिसाल तौर ते UK में आहे त BBC, मिसाल तौर ते UAE में आहे त खलीज टाइम ऐं ॿिया जेके चैनल्स आहिनि त उन्हनि ते ॾिसनि ते को अपीयर थियनि था पिया रही सही असांजा खोड़ सारा जेके एम्बेसडर्स आहिनि नॉट ऑल उहे वरी तव्हांखे ॾींदा ॿियनि खे ॾींदा असां त उन्हनि सभिनीनि खे सुञाणंदा आहियूं असां ख़बर आहे हू छा था कनि पर उते जंहिं मुल्क में विया आहिनि जंहिं कम लाइ Jamil Sahab, they have appeared. No, our ambassadors have appeared. Sorry. I'm comparing the jetro. I think let's not go. I think our discussion is going on the wrong way. We're not here to dissect what performance they are doing. I mean, the idea now, the discussion is karna kya hai as a nation. The point is, how are we going to hammer our point into the minds and hearts of the people where our missions are located? Yeah, that's also very important. ٹھیک جمیل صاحب وے فارورڈ تے گال رہی داسی حسن حبیب صاحب اب آگے کیسے بڑھنا ہے دیکھیے میں جمیل صاحب سے بھی اور جی آر صاحب سے بھی دونوں سے ایگری کرتے ہوئے اس کو تھوڑا سا بڑھاتا ہوں جمیل صاحب نے یہ کہا تھا کہ ہمارے پاس کوئی 400-500 ریٹائرڈ سفیر موجود ہیں جو سارے ایکٹیو ہیں دے ڈیلی کنٹریبیوٹ ٹو اے گروپ جمیل صاحب واقف ہیں اس سے اور بلوچ صاحب تو اس کا بہت ایکٹیو پارٹ ہیں تو ہمیں اس طرح کے یونٹس کو بھی ایکٹیو کرنا ہے تاکہ وہ اپنا نیریٹو جو بلڈ کریں وہ ٹائملی شیئر کریں ہمیں اپنے سارے تھنک ٹینکس جو موجود ہیں ان کو سینسٹائز کرنا پڑے گا اپنی جو باہر ہماری کمیونٹی ہے انفارچونیٹلی بہت زیادہ ایکٹیو نہیں ہے وہ انٹرنیشنل ایشوز پہ ان کو ہمیں سینسٹائز کرنے کی ضرورت ہے اور یہاں سے جو ہمارے ایمبیسڈرس ہیں بلوچ صاحب نے صحیح کہا بہت ینگ لاٹ ہے چاہے وہ بیجنگ میں ہو چاہے پیرس میں ہو چاہے واشنگٹن میں ہو ہمیں ان کو ریگولرلی مٹیریل سپلائی کرنے کی ضرورت ہے اور ان کو مٹیریل ریسورسز بھی دینے پتہ چلے کہ ہمارا جو سفیر ہے وہ کوئی ایک پریس کانفرنس کرنا چاہتا ہے بجٹ ہی نہیں ہے یہ ریالٹی ہے اس سے تو ہمیں ذرا سا اپنے ریسورسز کو بھی صحیح پلیس میں کرنا ہے میرا تو ابھی بھی خیال ہے میں نے ایک دفعہ آپ کے پروگرام میں پہلے بھی کہا ہے
کہ ہمیں چھوٹے ڈیلیگیشن جو پروفیشنل ہوں، اس میں میڈیا کا ایک آدھ آدمی ہو، فارن آفس کا ہو، پولیٹیکل اینالسٹ ہو، ان کو ہمیں افریقہ میں، ایشیا میں، لیٹن امریکہ میں، چھوٹے چھوٹے ملک میں بھیجنا چاہیے تاکہ وہ جا کے ان ایشوز کو کریں. یقین مانے بعض ایسے ملک ہیں جن کو انڈس واٹر ٹریٹی کا ہی نہیں پتا ہوگا، تو ہمیں جا کے یہ بتانا ہے کہ دیکھیں ہم نے اتنی گڈ ول میں اتنے سال ڈسکس کر کے جو ٹریٹی کی تھی، انڈیا اس کے ساتھ کیا کر رہا ہے، کشمیر میں انڈیا کیا کر رہا ہے، کس طرح سے انڈیا نے جعلی طریقے سے اس کو اپنی یونین کا پارٹ بنا لیا ہے، اس ایگریمنٹ کو ڈسکارڈ کرتے ہوئے جو انہوں نے خود کیا تھا مہاراجا کے ساتھ. یہ وقت ہے جب پبلک نیریٹو، جو آرگنائزیشنز ہیں، سول سوسائٹی ہے، وہ پالیسیز کو شیپ کرتے ہیں. اگر ہم ان تک اپنی بات پہنچا دیں گے تو سلولی بٹ اسٹیڈیلی آپ دیکھیں گے کہ ہمارا نیریٹو ہے. اور دیکھیں اس وقت سب سے بڑی بات ہے کہ انڈیا آئسولیٹڈ ہے. انڈیا کے خلاف ہم بہت اچھا کیس بنا سکتے ہیں اسٹیٹ اسپانسر ٹیررزم کا. امریکہ بھی مان رہا ہے، کینیڈا بھی مان رہا ہے. ہمیں اپنا ڈوزیئر جو ہے وہ تیار کرنا، اس کو بہت فورسفلی پریزنٹ کرنا ہے، جس میں آپ دیکھیں ہمارے یہاں لوگوں کو شہید کیا جا رہا ہے، جو وزٹرز ہیں ان کو مارا جا رہا ہے. بلوچستان میں کیا ہو رہا ہے، اب تو یہ بھی خبر آ رہی کہ جو جعفر ایکسپریس پہ حملہ ہوا تھا اس میں بھی انڈین آفیسر ایکٹیولی انوالو تھے، بلکہ ان کی لاشیں مسنگ ہو گئیں، زبردستی لوگ لے کے چلے گئے. ادروائز ہمارے پاس تو پروف موجود ہے، کلبھوشن یادو ہمارے پاس موجود ہے. تو یہ ساری چیزوں کو ہمیں جمع کر کے بہت اسمارٹلی ورلڈ کے سامنے پیش کرنا. اور ایک اور بات، ہمارا میڈیا انڈین میڈیا سے چھوٹا ہے اور کمزور ہے، کیونکہ ہم نے دیر میں شروع کیا تھا. ایک اور ہمیں کوشش کرنی چاہیے کہ ہم اپنے میڈیا میں جو ہے وہ فورن لینگویجز میں اس کے نیریٹو کو، چاہے آپ سب ٹائٹل کے طور پہ لیں یا پی ٹی وی کو چاہیے کہ فورن لینگویجز میں بھی کریں، وہ صرف انگلش میں کرتے ہیں، تو ہمارا جو نیریٹو ہے وہ پرماننٹلی جائے. اور یہ مجھے اس لیے خیال آتا ہے کہ باہر کہیں بھی میں رہا ہوں تو اگر وہاں لوگ پاکستانی چینلز دیکھتے تھے ایشیا سیٹ وغیرہ پہ، تو they were very happy with our culture, our food, our narrative. تو ہمیں اپنے نیریٹو کو مختلف زبانوں میں، دنیا کی جو بڑی زبانوں میں پیش کرنا ہے تاکہ لوگ، کامن آدمی ہمارے نیریٹو کے قریب آئے. ٹھیک جی صاحب، آخر میں کچھ چوند ہو کوئی وٹھن سی فائنل کامنٹ جمیل صاحب کا؟ جی I think my final point is that we are at a very, very critical point of history as a nation. I think one of the biggest challenges, I think almost equal or kind of nearing that what we faced in 1971. इसलिए कि the enemy is vicious. Enemy has very, very vicious plans. So we as a nation have to come together, forget all the divisions, marshal all the energies. سبھی انرجیز اتھا پانیوں گڈ کرنیوں آئیں، اندر جا جے تفاوت آئیں، اختلافات آئیں، انہوں کے فی الحال وسارنو ہے جیس تائیں کہ یہ خطرو مکمل طرح سے اسانجے وطن تا، اسانجی سرحد تا، اسانجی خود مختاری تا، اسانجے سرحدن تا، اسانجے پانی تا یہ ہٹی نہ تھو ونے، تیس تائیں اساں سبنی کے ایک لحاظ سے اسٹیٹ آف وار میں پانیوں کے سمجھن گرجے. وی آر ان اے اسٹیٹ آف وار ایز اے نیشن. جی جمیل صاحب فائنل پوائنٹ. بالکل صحیح. اچھا سمپل جی ॻाल्हि आहे त असांजी जेका एकता थी आहे हिन भेरे तमामु आहे, उन में मिलिट्री जी हिकिड़ी बहितरीनु परफॉर्मेंस हुई, उन जे करे हिकिड़ी एकता बि थी वई आहे. ऐं प्लस मिलिट्री जेका डिप्लोमेसी हिन दफ़े थी आहे बेस्ट ऑफ दी बेस्ट थी आहे, उनखे असां वी आर हॉर्निंग इट अप विद ट्रेडिशनल डिप्लोमेसी जेकी हाणे असांजी डेलीगेशन वई आहे करे थी पई, त हू सुठी ॻाल्हि आहे. ॿी ॻाल्हि त इन जो जेको मूंखे जेका खिला नज़र थी अचे उहो ज़रूरी आहे तव्हांजे नाज़रीन लाइ बि. खिला इहा आहे त ॿ जेके ह्यूमन राइट कमीशन जी रिपोर्टूं आहिनि कश्मीर सां मुतलिक़, हिकिड़ी रिपोर्ट ताज़ी जेका आहे इन जी अमेरिका जी, उन में आहे रिलीजियस फ्रीडम जी जेका उन जी कमीशन आहे, उन ॾिनी आहे त RSS छा थी करे इंडिया में, RSS मीडिया खे दॿाए थी पई, मुस्लमाननि खे दॿाए थी. इहो ई बिलावल भुट्टो थो चवे. हाणे असां डोसियर 151 जो डोसियर पेजिस जो ॾेई छॾियो आहे. असां इन्हनि खे क्रॉस रेफरेंस में जेके असांजा डिप्लोमेट विया आहिनि इन डेलीगेशन में,
खपे ते बिलावल खे फीडबैक कनि बिलावल खे ऐं ॿुधाइनि त बाबा ही बि क्रॉस रेफरेंस में आणियो त ह्यूमन राइट कमिश्नर ॻोढ़नि सां इहे रिपोर्टूं पेश करे चुको आहे, हर एविडेंस उन में मौजूदु आहे, थिंक टैंक्स लिखी चुकिया आहिनि ते पाकिस्तान में छा थी कराए, इहे सभु शयूं जेके उन्हनि खे भेटाए क्रॉस नेशनल टेररिज्म जेके कैनेडा में ऐं US में थी आहे उन्हनि खे भेटाए बि कोई टॉकिंग पॉइंट्स ठाहे ॾियनि जेके असां सभु कंदा आया आहियूं त उन में वज़न वधंदो ऐं पोइ उहो असांजो रिकॉर्ड हिकिड़ो डेवलप थींदो जेॾी महिल असां सिक्योरिटी काउंसिल लाइ रेज़ोल्यूशन ड्राफ्ट कंदासीं ते। जी थैंक यू सो मच जमील साहब, हसन हबीब साहब, GR बलोच साहब। नाज़रीन गुफ्तगू मां ॿुधी पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो, पर जवान सां जल्द मुलाक़ात थींदी, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।